बकत ही या नहीं वरी किता ई भी न हूंदो अलाए किथे आ बाबे जी सामी अलाए किथे पूरो थो जे उनी माल मुके फलू तास ते न वठी वने हा त मां भेद वनी बाबे के कंथो न्या हन पर ने भागा चुवारी 5 रुपया खटे पो वनी ये सखड़ो हते ये वनी पी के पंजे के मोह देखारी दे हे अगर पतन जी डबी वती वनी पर ने केसो ये 50 60 वो भी आराया बोले आज तो काथे तू तो वक्त ही कपड़ा बाबे पक्का ओए सरहाना हुंदिया बटरी हना पक्का जो त हिदस्त बाबे जो रोई कथो ए कोल त बाबे दे कुरान तो उने पढ़ायो नी बापो भी उससे भागो टोपी था रुमाल छो मथे दे पातो तुम थोड़ा चेने बुसट प्रखारदार है ई बाबे जो आवाज जी बाबा प्रखारदार है ने जरा गट हाँ फाड़ियो ही बाबा गाल तो बड़ा मोन जा भी हाँ फटरान छा छुरा बुखते ही या पाण के चक धोणी पेरिया बड हराम है पर मुझे वणन का पो वधी गड हराम लगे तो चंगी तरह कोन थो पिनी न बाबा दिसा तो किथे मा खाब त कोन थो दिसा अड़े गाल बुध मुझे नाले ते वाटला जी मानी भी कोन थो जी यो भी मुझे पासे में इंजीनियर दफना जिंदे जे जामाल इंदा है कदे कदे रूम में रहम पंदो तो मुके गिरा खणी दींदो न त बैठो गीतू दींदो है बाबा गाल त बुध मरी वियो ही वनी अल्लाह सही वट पहुतो ही तब तोखे मां खराया पर बाबा एडी गाल त बुध तू ते आए किए दे दे रे 3 महीना थे न मोकल जी दरखास्त के अज वनी मंजूर दिया बाबा मु त तोजे लाए यानी के पंजे हिन मिठे बाबे लाए अले छा कयो पर तोर हो फटरो यो निभागो पेनू भी तो ताई कुछ पहुंचण दे न अरे ओंधा तेरे थई पागल थई जो कपरन सा पे तो गालन वाह लाटू वाह मोतरी सोमर सजो हे मुजो बाबू मुझे सामू वेठो मां से ये पे तो कपरन सा गया हले मानुन के बेरोजगारी ए लोड शेडिंग चरियो करे छडियो हां बाबा छो हाने खत्म नी मानु वो तो वठे न बाबा उन मुसा एहू त जुठू कयूं जो मां तोखे खत्म होत छा पर पूरो घर ही न तो हलाए सका बाबा घर ही न तो हलाए सका मां बिने पहुंची टक के दिसा तो मां या बडी ते तो दे दो थियो तो तुजी मुझे खबर पौंदी चंगो माशाअल्लाह बाबू का मरी यो पवे पुट के धमकियो बाकी मुझे वासी केर कंदो मुझी वासी कुल त पढ़ा से दुआजर में जिया से असा मीटर सब अच्छा इने कहर बार जो बार माई जमीन त हल्को कंदुस छड यार कुछ अगु में कयो थे जो हानि कंदे रुगो वेठो हवाल करी अरे उडही जा खादल मां मौके जे इंतजार में आया पर मां ने के छडी दु सुन हानि हल त दस्या तो पोपड़िया किथे बिहार सम हां हल ताजी खबर ताजी पे भारूती थप छो थी जे सर खबर एड़े मानू जी आ ना निभागा खबर दो बुधाई बिजारी दो केड़ो मानू सर इहो ही धाड़ेले भूरो कांग मरियो छा न सर रूप मटाई न गोठ में दाखिल दिया ए मानू ने लड्डा खणन भी शुरू कया दई छो धाड़ेल भूरो कांग आया बोडा जो मानू उठ मा लड्डो खेदा वनन पर आयो के वटा भूरो कांग सर नहीं पेनार वट रहला पेनार वट सर पेनार खा ये था जो जण कुओ बिलिया खा
पैसे आना दिजंदी आहे इज्जत इहो त पेनार आहे ई बेस्तो तो ॿिए जी इज्जत लाहिण में देरी को थो करे हाँ सर पेनार उन ॾींहुं बि चए पियो त इहो सूबेदार नो मिले त तोॾा कढांसि हाँ छॾियो हिननि भागे हाणे हीअं कयो हिन पूरे कांग ते अखि रखो थोड़ी बि चुरपुर करे न हली था ॻीचे मां वठूंसि कीअं एक भाऊ एक अल्लाह जे नाले खिरियात दे एक शर्म ना अचे के भेण समझ नहीं वनी आ रात ऐसा फजलील मरू एक ऐसा है मुलाट वाला था एक अल्लाह जे नाले खिरियात दे ये अल्लाह करे हज करे सब फाला की ऊंचे हां ये चबी छापे एक ता कोडर वाला है मफरल वाला के अल्लाह जे नाले खिरियात दे ए जे खखरात को रगो ही करे अरे पुरानी छाई यह है पोपरी हाँ वडा इहा है तो वारी पोपरी में काने का खोपड़ी जे कदे न इने अफाले पिनी शाम ताई छा पर सजी उम्र रुपयो को न मिलंदुस ए है करे सवदा के मां ही पिन दी उचा पेंट सेंट ना पाया केर तो तोखे पेंट शर्ट पारा है पर ज़बान त उहा इस्तेमाल कर जे जे कर मानु छिक जी अचन इहो छा थी चई भेण समझी दई वन चाची समझी दई मासी समझी दई वन अजुकल्ह इन रिश्तन ते कंहिंजी अखी कांदी बुॾई हीअं चओ हीअं ओ सुणा ओ नासे अखन वारा ओ पटके वारा ओ सुणल इन चओ ये रोई छो थी मां को तो सबड़ा थो छा ए करे सवदा के मुके पिनण न इंदो होचे के मुझे पिणे हुजना वो सख्त बीमार होचे के उन जे इलाज ले मैं पिनंदी हुजा मुके पिनण जी खबर ना होचे चमी छा थी बागड़ाणी थी तो के पिनण न थो चे ए करे सवदा के मां हुआ बागड़ाणी ना होजा जे के पिनंदी हुजन के मुझे पिणे हुजना वो वडो जिम्मेदार होचे असानी वडी जमीन होचे पर जुआ में सब पैसा हारे चंद होचे याने इलाज ला पैसा ना होचे एक मां उन जे ला पिनंदी हुजा एक बापू ओ बापू ठीका तू रो न अचे वठ 200 रुपया हां पानी पी जी में दवा करा जा हां बाकी सुबाने जी मां चवे न इए वनी पिन जा ए करे सवदा के अल्लाह तो के खुश करे के तू हज कमाया छे के तूने बच्चन में केच थे के तू गरीब बागड़ी मानु जी मदद कई होजे अल्लाह तो के खुश कंदो अल्लाह तोखे खुश रखे मुझे मतलब त तूने पी के खुश रखे हाँ रिते तो मरी पे असा जा कई पोड़ा मान असा के तो रुपया को न दी अरे चुप कर तुझे पोड़न आई हुन जे पोजन मुझे मतलब आता है हुन जे पोड़न में फर्क आलिया वाह से वाह छा तो सुनवा तू मना क्यों तो मुझे पीछे छड़ ये किया छजा मुंह में भला केड़ी खराबिया सेहत भी जाम है पैसो भी जाम है हुस्न भी जाम है मो चवती डर इड़ो असर कन सा जो पैसो भी कम को नहीं दी सही काडे मुखे भी त खिदमत जो मौको दे जेको कम चवाए वो कंदे हां छो न हिन कर बलीटर तेजा बठिया हां केड़े लुसिया ते आणो यो कहते ना हार जा तू ने सा वीज जा त यन ढेला कुछ मर लहई मो तेल वार बेहाना तो के किया सजा जदा का वठी तो जो हुस्न ठदम दुनिया ही खत्म जह पैदा कयो आहे उन्ही रब जो कसम वा मां तुझो हुस्न यार डिठम दुनिया खत्म वा जह पैदा कयो आहे उन्ही रब जो कसम वा मां तुझो हुस्न यार डिठम दुनिया खत्म वा दुनिया खत्म वा दुनिया खत्म वा दई सूह मिठा सरस पिए ठायो खुदा थी
यार ॾिठम दुनिया ख़तम वा मां तुंहिंजो हुस्न यार ॾिठम दुनिया ख़तम वा जंहिं पैदा कयो आहे उन्ही रब जो कसम वा मां तुंहिंजो हुस्न यार ॾिठम दुनिया ख़तम वा मां तुंहिंजो हुस्न यार ॾिठम दुनिया ख़तम वा हे दुनिया ख़तम वा दुनिया ख़तम वा आज मरी वई अंग्रेजी जी टक मां किरल गिरे भी ॿुधा मूंखे हाणे मौत खां थो डिॼी हाँ मौत खां कोन थो डिॼां तुंहिंजे खारस खां थो डिॼां मतां मूंखे चंबड़ी न वञे नटाई थो नटाए न मरण जे लाइ रेडी थी वञ हाँ अरे कुहाड़ी सां मारींदे या खून गिची में पंदई अरे मां तेरो चरियो न आहियां तेरो चरियो जो तोखे कुहाड़ी हणी मां खून जी बेइज्जती कयां जो तो जणे खे मारे मां पंहिंजो नालो कारो कयां अॼु मां तोखे इनाम ॾींदुसि उहो इनाम ॾींदुसि जो तोखे कॾहिं 7 पीढ़ियुनि में बि न मिलियो हूंदो कुहाड़ी मां हथ खण ते इनाम ॾियाई हलिया भाकुर पा कॾहिं प्यारे खारदार जी मोहब्बत ते हमलो बाक़ी तोखे उहे छा थो ॾियां पुट उहे छा थो ॾियां वञा 7 कुहनि में तण कर वञ तर से पुट मां डेटोल सां वेची मोटी थो डेटोल अरे डेटोल सां न वेची थोड़ी सॼो तेज़ाब जे टीन में पाण खे विझ ड्रम में तण कर ड्रम में तभी खारस ख़तम कोन थींदई मूंखों पुछा कर पुट मां लकीअ जा सभु जबल घसाए छॾिया तभी कुझु कोन थियो वञी जहाज सां मिल वञी बफ़ाइर थियो पुट बफ़ाइर खणी ॾा वतो असां सां गॾु माण्हुनि जो चिड़े वठे थी वञे ख़ैरात घुर त चिड़ी था पवनि हल माफ़ कर इन माफ़ करण वारो नेड़ो तंग कयो आहे न ताला अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम पुट बेनार खुश त आहीं अरे इहो कहिड़ो लानती आहे मुंहिंजो चाचो आवाज़ कढी मूंखे ड्रारे थो ॾिसां थी चाचू जिन्ना जिन्ना चाचू केरा मां पाण आयो आहियां पुट न मां किथे तूं न आई मां न आहियां तूं मां चढ़ो चाचा केड़ा मुंह तुझा बच्चा लताड़िया जो मुझे ड्रेजारण आयो मुंहिंजा बच्चा लताड़िया तब खैर हो मुंहिंजे बच्चे खारदार के तंग छो थो करी तुवारो बच्चो ना है कच्चो आ अकुल जो कच्चो आ असा जरा वडो डच्चो आ खास करे बाजरी जरा अजाब कर थियो अजाब बाजरी ले ओरी कीअं वरी कीअं मां ई बाजरी के बे ॾाढो था वणू हिक ॿिए खे वणो था हा वणू था असल में छा है जो पसंद कयूं था चवां पर यो पुराणो लफ्ज़ है हर माण्हू इस्तेमाल कयो आ असा नओ लफ्ज़ इजाद कयो हाणे असा हिक ॿिए खे असा वणू था हिक ॿिए खे यानी के मतलब त हिक ॿिए खे असा अंग्रेजी में लाइक था कयूं हिक ॿिए खे वणो था या न इन में मुंहिंजो कुझु न वञे मार पोइ ख़ुदा जी मुआरी बाजरी तो तुझी थियण वारी भाॼाई आ छो तो पंहिंजी वेचारी न्याणीअ खे दोज़ख में मोकिली मुंहिंजा मरहूम दोज़खी चाचा तोखे ख़बर आहे त मूं वारो भाउ न को वेचारो आहे न को वेचारी आहे पोइ बि हिन दोज़ख में हुनखे उछलींदे ए चाचा मरंदे मरी वञे पर सुधरी न त इहा ॻाल्हि आहे हा इहा ॻाल्हि आहे हाणे इहा ॻाल्हि पुट खारदार खे बि ज़हन में त विहार न ॻाल्हि त मां ज़हन में ज़रूरु विहारियां सां मुंहिंजी मोकल जो टाइम ख़तम थी वियो मां हलां थो अबा हर जुमेरात मूंखे ख़तमोड़ो त ॾियारींदो कर हा ख़तमो ॾियारियो में हाणे जो 5 रुपया फ़कीर खे तुंहिंजे नाले सां ॾिनाम अरे नालती दुनिया में भी धोखो अरे आखिरत में भी धोखो मूंसा अरे उन्हें 5 रुपयनि जे करे मूंखे पातर लगा खैरात में पैसा कूड़ा था ॾियो मलाइकनि खे ख़बर पए थी कूड़ा आहिनि सचा अॻिते यार मुंहिंजे खैरात में पैसा न ॾिजे को भत गिराए मोकिलियो को पान मोकिलियो मरी वही तो फरमाइश तो छॾी चङो तो सामान पहुचाइजे माशाअल्लाह माशाअल्लाह वञे शुक्र तो अचे बि ओचितो थो वञे बि ओचितो मूं चयो मरी वियो हूंदो जान छुटी पर मुंहिंजे खां पोइ असां पीछो था छॾनि
मोकिलियांसि थो ॿ टे पान ई हथ जो पाटोड़ो त को चाचे जे रूह खे सवाब थिए। रेस ज़रड़ा जॾहिं खां वठी रेस कार बार पेनार जे खोप खां ई ॻोठ छॾे वियो आहे तॾहिं खां वठी बास ॾाढा ॾुखिया। हा साईं रेस तव्हांखे बसरियूं खाराईंदो हुन खां सवाइ तव्हां ॾुखिया आहियो। ऐं हा रेस पेनार जे खोप खां ॻोठ कोन छॾे विया रेस उमिरि ते विया उमिरि ते। बाबा रेस त वञे थो महीने में 2 चकर उमिरो करणु असांजो मसालो हल केरु कंदो। ठीकु आहे पंहिंजा मसाला चिंची खे ॿुधायो। चिंची ओट चिंची छा थो चईं? रेस छा कया तोखे जी चवण ते ज़बान ई कान थी वरे। दिल थी चए जीअं ढोरे जा चिचड़ बाह में पटे में ज़बान न तोखे बि रेस चिचड़ सम्झी छॾाए तूं कया तुफ। चिंची छा आहे चिंची बाबो थी यार छो तो मुंहिंजे हिकिड़े ॾींहं जी हुकूमत जो कारो मुंहुं करी अॼो को ॾींहुं तूं इज़त ॾींदे त कहिड़ो तुंहिंजो धुओं निकिरी ईंदो। तोखे हिकिड़ो दफ़ो जी चयमि त मूंखे सॼो जहान ज़ाहिर कयो सकायत जे खीर जा पिस्ता। रेस ही कहिड़ी पाण में सोरे न्याणे वारी कुसुर पुसुर शुरू कई अथव। बाबा मुंहिंजो मसालो हल कयो न त रेस कार पाण जे अचण जो इंतज़ार कयां। बकवास बंद कर। जेकॾहिं अॼु खां पोइ रेस कार पाण जो नालो कंहिंजी ज़बान ते गुस्ताखी सां त उन जी ज़बान कटे कुतल खे खर चईंदसि। हे वरी को पंज जो क्या सोचो उथे पुत्री ए साईं मेहमान कैसा है? रेस तव्हां सां मिलण आयो आहे। वाह माशाल्लाह बढ़िया आयो जी आयो खुश चाक चंगबला खुश आयो। खैर हो गया बाबा को हुक्म काम रेस ही बाबा फकीर आहे पंहिंजी पीढ़ी जो। फकीर बस असांजे स्टेट खां मथे अञा त मेन छा चवनि त फकीर आहे या ऑफिसर न थला। हा ॿुधाए मसलो छा आहे? रेस बाबा वॾो मसलो आहे सिंधु दरिया खे शाख जी शिकिल में तब्दील करणो आहे छा या बिजली जी लोड शेडिंग 12 कलाकनि मां वधाए 24 कलाक करणी आहे। उतार सिंधु न शाख वांगे वहे आहे तॾहिं बि सही हो हाणे त वीचारो नंढड़ो वाटर थी वियो आहे। बस कर किथे मल रोई न ॾिया। तूं छा रोंदे रेस तो त असां ग़रीबनि खे रोवारियो आहे। 250 एकड़ ज़मीन अथई टैक्स बचाइण लाइ मुरागो 25 एकड़ ज़मीन लिखराई अथई पाणी बि त ओतिरो मिलंदो न रेस। चिंची भला हे पहिरें सीआईडी में हो छा? रेस माफ़ करीस थोरो जज़्बाती असुल मसालो ही आहे त रेस तव्हांजे दुश्मन प्रेम बेक असांजे ॻोठ में हिकु पोपरीअ नाले फ़कीराणी विहारी आहे उन हिकिड़ीअ जे करे असां सभिनी फ़कीरनि जो खेर बंदि थी वियो आहे। छा हाणे इहो प्रेम बख्श एतिरो किरी पियो आहे? रेस तव्हां मन फ़कीराणी ॾिसंदो त नक भर वञी ज़मीन ते किरंदो। हाणे कयूं था इन जो बंदोबस्त। थो त बाजरी हाणे जवान थी वई आहे पोइ छा कए मथे ते खणी चक्कर जा रहे। तूं हे अज़हमत छो थी करी तूं त रुगो हा कर मां त हिन मथे ते मोड़ ॿधी तुंहिंजो घोट थींदो सुहिणा साईं। मुंहिंजे ई पेनार जे विच में छो पिया हो असां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे मोह? पेनार तोखे ॾींदो छा पाण मथे थो पिनंदो तोखे वरी किथां खाराईंदो? मूंखे ॾिस मां पढ़ियल लिखियल मास्तर आहियां तोखे बंगलो ठाराईंदुसि तोखे गाॾियुनि में घुमाईंदुसि तोखे ज़ेवर वठी ॾींदुसि सुहिणा साईं। तूं हा कर मुंहिंजा जानी हा कर। मां मरी वेंदसि पर पेनार के साथ ॿिए कंहिंजी कोन थींदसि। मास्तर मां चवे थी मुंहिंजो पीछो छॾ न त छा कंदीअ? न त वरी छा कंदीअ? पेनार खे चई अहिड़ो होशियार करे साईं जहिड़ो बुढ़े कई ॿारनि सां। हा
पेनार असांखे वरी छा कंदो जॾहिं खारदार मूंसां ॿधाला पेनार वञी परे मरे अल्लाह जे नाले खिरात दे को सखी भी ना गुजरे जे खिरात अठ एते वेई थकजी पई हुचा एक काटन जे वगे वारा एक सोना जवान एक अल्लाह तो कुआर दे एक मुके खिरात दे एक सोना जवान एक वाह तो जो क्यों बाजू जन जी ये वाकई ज़ाफ़ा है या मां धोती हुआ वैसे 100% न्याणी थई ई आई त अथई जेका प्रेम बख्श के पड़िए ते विहारी आ प्रेम बख्श जड़ो बदज़ोक मानू दुनिया में न हुंदो एड़ी हूर के जमीन जे धूड़ में विहारी उठो अचो मुसा एक चाचा ए सरपति वगे वारा के नहीं वन्ना 5 रुपया नहीं वन खिरात लजन नाले के ला कंदो हज कंदे एक नहीं वजना जी तोखे चाचो थी चे सुञाणी थी छा ऐसे बुखे न तोखे थी चले तोखे छोरी इन दौर जे मुश्ताक चंगेज़ीअ खे चाचो थी चई कुंवारी मरी वेंदी है एक छो कुआरी मरी वन्या ए चाचा तुजो को पुट होजे जैसा तू मुखे परणा अरे